बल बल जाओ श्याम सुंदर को, बल बल जाओ श्याम सुंदर को, बल बल जाओ श्याम सुंदर को। अकथ कथा जाकी बात सुनी, 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 बल बल जाओ श्याम सुंदर को, बल बल जाओ श्याम सुंदर को। मूलानन स्यों प्रीत बनी, मूलानन स्यों प्रीत बनी, तोरी न टूटे छोरी न छूटे, तोरी न टूटे छोरी न छूटे, ऐसी माधो चिंतनी, ऐसी माधो चिंतनी, बल बल जाओ श्याम सुंदर को, बल बल जाओ अकथ कथा जाकी बात सुनी, अकथ कथा जाकी बात सुनी, बल बल जाओ श्याम सुंदर, बल बल जाओ श्याम सुंदर। दिन सिरन मन माहे बसत है, दिन सिरन मन माहे बसत है, तू कर कृपा प्रभु अपनी, कर कृपा प्रभु अपनी, कर कृपा प्रभु अपनी, दिन सिरन मन माहे बसत है, दिन सिरन मन माहे बसत है,
अकथ कथा जाकी बात सुनी, बल बल जाऊं श्याम सुंदर को, बल बल जाऊं श्याम सुंदर को। जन नानक दासन दास कहियत है, जन नानक दासन दास कहियत है, दासन दास दासन दास जन नानक दासन दास कहियत है, जन नानक दासन दास कहियत है, मोह करो कृपा ठाकुर अपनी, मोह करो कृपा ठाकुर अपनी, करो कृपा बल बल जाऊं श्याम सुंदर को, बल बल जाऊं श्याम सुंदर को। अकथ कथा जाकी बात सुनी, अकथ कथा जाकी बात सुनी, अकथ कथा जाकी बात सुनी, बल बल जाऊं श्याम सुंदर को, बल बल जाऊं, बल बल जाऊं, बल बल जाऊं श्याम सुंदर को। प्यारी साध संगत, बल बल जाऊं श्याम सुंदर को, उन श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान ता बलहार वञो, अकथ कथा जाकी बात सुनी, जंहिं असांखे एॾी सुंदर भगवत गीता ॾिनी, उन जा केतिरा गुण कथन कयूं। बल बल जाऊं श्याम सुंदर को। श्रीमद भगवत गीता जे सत्संग में वरी गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। पंहिंजो 16 नंबर अध्याय हली रहियो आहे सत्संग जे क्रम में। देवासुर संपत्ति विभाग योग। भगवान कृष्ण ॿुधाए थो संपत्ति ॿिनि प्रकारनि जी थींदी आहे, दैवी संपत्ति ऐं आसुरी संपत्ति। कंहिं बि प्रकार जी संपत्तिअ ते अभिमान करण खां पहिरीं ॾिसी वठिजो कि उहा संपत्ति दैवी आहे या आसुरी आहे। कृष्ण भगवान क्लियर करे कि कहिड़ी संपत्ति आसुरी आहे ऐं कहिड़ी दैवी आहे। केवल संपत्ति ॾिसी करे ई चया न थी वञो, चाहे पंहिंजी चाहे ॿिए जी। आम माण्हू जी स्थिति त कुछ अहिड़ी आहे, संपत्ति ॾिसी करे चरियो थो थी वञे, चाहे पंहिंजी या ॿिए जी।
बिना इहो ॾिठे कि उहा दैवी संपत्ति आहे या आसुरी संपत्ति आहे। ऐं संपत्ति त रुॻो हिक खे ई मञी थी वञे, धन, मकान ऐं गाॾी, प्लाट, सोन, मोबाइल, इन्हनि खे ई संपत्ति मञियो थो वञे। असली संपत्ति भीतरी थींदी आहे। असली संपत्ति अध्यात्म मार्ग में अंतर जी संपत्ति खे महत्व ॾिनो वेंदो आहे। जेको माण्हू भीतर सां संपन्न आहे, इन्हनि दैवी गुणनि मां जेतिरा गुण आहिनि जंहिं माण्हूअ खे, उहो ओतिरो श्रेष्ठ आहे। के माण्हू खे ॿाहिरी संपत्ति हुजे, सांसारिक मकान, जायदाद, धन दौलत, पर भीतरी हिकु बि दैवी गुण न हुजेसि, त उन खां उहो माण्हू सुठो आहे जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो बि दैवी गुण आहे, भली ॿाहिरां कुझु बि न हुजेसि। 1000 गुना सुठो आहे जंहिंमें हिकिड़ो बि भीतरी अंतर गुण आहे। अंतःकरण जो 1000 गुना सुठो आहे। संत सिंह मस्किन चवंदो आहे कि हिन दुनिया में हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿियनि खे ठॻींदा आहिनि, चालाक, होशियार, ठॻण लाइ वेठा ई आहिनि। ऐं हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके भोला भाला आहिनि, ठॻिजी वेंदा आहिनि। त सुठो केरु आहे? संत सिंह मस्किन चयो कि सुठो आहे जेको ठॻिजे थो। अगर ऑप्शन ही आहे कि ॿिन्हिनि मां हिकु थिए असां सां, या त असां चालाक थियूं या असां भोला भाला थियूं, त छा थियूं? संत सिंह मस्किन चयो, 1000 ठॻण वारनि खां बि सुठो आहे हिकु ठॻजण वारो। 1000 गुना सुठो आहे जेको ठॻिजे थो। 1000 दफ़ा भली ठॻिजे थो। 1000 दफ़ा ठॻिजी करे, मतलब बेवकूफ़ ठही करे बि उहो हुन खां श्रेष्ठ आहे जेको ॿियनि खे ठॻे थो चालाकीअ सां। छो त दैवी संपत्ति, आंतरिक संपत्ति जी वैल्यू वधीक आहे ॿाहिरी संपत्ति खां। असां उहा भीतरी संपत्ति इस्तेमाल कयूं, पहिरीं अर्जित कयूं, गॾु कयूं, उनजो मूल्य आहे। हुन ॿाहिरी संपत्ति जो केवल ॿाहिरि महत्व आहे, भीतरी संपत्ति जो क्षेत्र अञा वॾो आहे। तव्हां ॿुधो पिया था असां कहिड़ी भीतरी संपत्ति आहे? अभयम, सत्यम, संशुद्धि, ज्ञान योग, व्यवस्थिति ऐं दानम। अभय संपत्ति आहे। आसुरी प्रवृत्ति वारो माण्हू भयभीत रहंदो आहे, भली ॿाहिरां केॾो बि धन दौलत हुजेसि। अभय दैवी गुण आहे। अंतःकरण जी निर्मलता संपत्ति आहे। अमीर आहे उहो माण्हू जंहिंजो अंतःकरण शुद्ध आहे, निर्मल आहे। अंतःकरण अशुद्ध तॾहिं थींदो आहे जॾहिं कोई मनुष्य सांसारिक कामनाऊं रखंदो आहे, सांसारिक इच्छाऊं रखंदो आहे, त अंतःकरण मलिन थी वेंदो आहे। त सत्वम संशुद्धि हिकु दैवी गुण आहे, संपत्ति आहे। ज्ञान संपत्ति आहे। ज्ञान में स्थित रहण संपत्ति आहे। ऐं दान हली रहियो आहे। दान संपत्ति आहे। माण्हू खे लॻंदो आहे दान करण में संपत्ति घटि थी वेंदी आहे, पर अंतःकरण जी संपत्ति वधी वेंदी आहे। ॿाहिरी वधे चाहे न वधे, पर भीतरी त वधी वेंदी आहे। तव्हां कंहिंखे कुझु दान करे ॾिसो, कुझु ॾेई ॾिसो, तव्हांखे महसूस थींदो भीतर कुछ मुझी संपत्ति वधी वही, खुशी वधी वही, प्रसन्नता वधी वही, स्थिरता वधी वही। ॾिनोसी ॿाहिरि पर भीतर कुछ वधी वियो।
ॾियण संपत्ति आहे। दान कंहिं बि प्रकार जो दान ॾियण जी आदत हुजे। अॼु जे समय में मां ॾिसी रहियो आहियां पंहिंजे नंढड़े विवेक सां माण्हू कंजूस थी विया आहिनि। वधीक तव्हांखे ख़बर, दानशीलता घटिजी वई आहे, उदारता घटिजी वई आहे। शो ऑफ त वधियो आहे, दान करे शो ऑफ करण इहो त वधियो आहे, पर उदारता निस्वार्थ भाव सां कंहिंखे कुझु ॾियणु, दया करणु घटिजी वियो आहे। ऐं मूंखे थो लॻे कि ज्ञान तथाकथित जेके चवनि था असां ज्ञानी आहियूं, उन्हनि दानशीलता ख़तम करे छॾी आहे। या ईअं चई था सघूं कि जेके ऑलरेडी कंजूस हुआ उन्हनि ज्ञान जो सत्संग चुनियो आहे। तव्हां बि सोचिजो थोरो, सही आहे न? सही आहे न? हिक ॿिए से ॾाढा माण्हू इन करे इन्हनि तथाकथित ज्ञानी सत्संग में जुड़िया कि फैसिलिटी नजर आई कि कुछ दान न करणो पवंदो, कंहिंखे ॾियणो न पवंदो। उते त न ई ॾियणो, पर उन जे अलावा भी असां ज्ञानी जी करे जिंद छॾाए वठंदासीं कि अब हम पे कोई कर्म वर्म बंधन नहीं है, अब हम पाप पुण्य से ऊपर उठ चुके हैं, अब हमें कोई धर्म कर्म नहीं करना। तथाकथित ज्ञान जा सत्संग दानशीलता घटाइनि पिया था। ऐं जेके ऑलरेडी दानशीलता खां वियल हुआ, दान करण जिनजो स्वभाव न आहे, उहे ज्ञानी जो ई सत्संग अटेंड पिया था कनि। तथाकथित त समाज हू पियो थो थिए। दान जो उल्टो छा थींदो आहे? वठण वारो। वठण महिल नथा चवनि असां ज्ञानी आहियूं। किथे कुछ मिले तो कंहिं भी प्रकार जी शय, ओॾी महिल नथा चवनि कि हम ऊपर उठ चुके हैं। सम्मान मिले तो ओॾी महिल नथा चवनि, गिफ्ट मिले थी ओॾी महिल नथा चवनि, बल्कि गिफ्ट मिले थी तो उहा दुकानदार खे वापसि ॾेई पैसा भी था वठी अचनि। अहिड़ा भी आहिनि, अथव ख़बर? सोन पापड़ी केॾो घुमंदी आहे, घुमी घुमी कॾहिं कॾहिं उन वटि अची वेंदी आहे जितां हली हुई। दानशीलता कोन बची आहे, वठण बचियो आहे। माना भिखारीपन वधियो आहे, घुरण वधियो आहे, ॾियण घटिजी वियो आहे। त हाणे भगवान कृष्ण चए थो कि दानशीलता दैवी गुण आहे। त दान जो उल्टो छा थींदो आहे? कंजूसी ऐं घुरण वठण। त असां इहो चई सघूं था न कि कंजूसी आसुरी संपत आहे, चई सघूं था। हालांकि कंजूसी विच में आहे, पर कोई वधीक फर्क कान्हे। जेको माण्हू दान नथो करे, ॾियण जी आदत न आहे, वो कंजूस त थिए ई थिए थो, पर वो चाहे थो कि ॿिए जो भी मूंखे मिली वञे। इहा आसुरी संपत्ति आहे, इहो आसुरी गुण आहे। ॿिए जो मूंखे मिली वञे, ॿिए जे हिसे जो मूंखे मिली वञे ऐं उन सां मुंहिंजो अहंकार वधे, आसुरी गुण आहे। त सलाह ॾींदो मां आखिरीअ में, दानी थियो, दानशील थियो। आयो भी, हूंदा भी, पर न हुजो त अञा थियो, फ़ाइदे में वेंदा। हिक त संस्कार अहिड़ा समाज ॾेई रहियो आहे अॼुकल्ह कि कंजूसी करे करे, पैसा बचाए बचाए करे, पोइ किथे सुठी उन ते अहिड़ी जॻह ते ख़र्च कर जंहिंसां असांजो कूड़ो नालो वधे, इज़त वधे, कूड़ी हिक रात लाइ। बाक़ी सॼो उम्र माण्हू पैसा जमा पियो थो करे, कंजूसी पियो थो करे। अरे भाई, असां हिन संसार में आयासीं त खाली आयासीं, वेंदासीं भी खाली वेंदासीं। त जेको विच में मिलियो वो छो न वितरण करे छॾियूं,
हेॾा वॾा सदुपयोग में किथे ॾेई छॾियूं, लॻाए छॾियूं, इन सां फ़ाइदो असांखे ई थींदो। जेको हिन जन्म में दान कयो हूंदोसीं उहो ई असांखे ॿिए जन्म में मिलंदो, इहो यादि रखिजो। असां जेतिरो बि परोपकार कयो हूंदोसीं, धन ॾिनो हूंदोसीं, कंहिंखे सहायता कई हूंदीसीं, त ॿियो जन्म असांखे अमीर जे घर में मिलंदो, कंहिं शइ जी कमी न रहंदी। इहो थींदो अथव। जीअं के एक्टर खे हीरो जो रोल मिले फिल्म में, वरी उनखे ॿियो डायरेक्टर चएसि मां बि फिल्म थो ठाहियां, मूं वटि बि कमु कर, त छा उनखे नंढो रोल ॾींदो छा? हाणे हुनखे टैग लॻी वियो कि हीरो ठही चुको आहे, त हुनखे ॿियो डायरेक्टर बि हीरो ई ठाहींदो। तीअं जेको हिन जन्म में जेतिरो परोपकार कयई, जंहिं लेवल ते पहुतो, भई ॾिनई त माना अमीर त थी वियो न ओॾी महिल ई। पैसो भली केतिरो बि हुजे उन सां मतिलबु कान्हे। अगरि कंहिं माण्हूअ कुझु बि ॾिनो, दान कयो, त होसि ताईं त पहुची वियो, त ॿियो जन्म हुनखे अहिड़े घर में मिलंदो जिते उहो ॾियण लाइक़ु त थिए ऐं सुठे सां ॾियण लाइक़ु थिए। असांजो ई फ़ाइदो आहे ॾियण में। जेके माण्हू दान पुण्य न कंदा आहिनि उहे ॿिए जन्म में ग़रीब थींदा आहिनि, ग़रीब जे घर में जनम। जेके कंजूसीअ सां जीवन गुज़ारींदा आहिनि उहे ग़रीब पैदा थींदा आहिनि। दया ईंदी आहे उन्हनि ते। असां छो ॿिए जन्म में, छो हींअर छो ग़रीब थियूं? ऐं इहा भ्रम कढी छॾिजो कि केवल तव्हां बंगलो ठाराईंदा ऐं बैंक बैलेंस रखंदा, सोन पाए घुमंदा त तव्हां अमीर थी विया। इहो भ्रम कढी छॾिजो। अमीर थींदो आहे माण्हू लक्षणनि सां, पंहिंजे व्यवहार सां ऐं हिकु ई गुण सां, उदारता सां। केतिरो ख़र्च करे थो, केतिरो फ्रीअ में ॾिए थो, ईअं न कि सौदेबाजी थो करे, ॾियण में बि हिसाब किताब कि बदले में क्या मिलेगा, कितना मिलेगा। न, जेको बस जेकी ॾियण जी आदत आहे, जेको ॾेई सघे थो उहो आहे अमीर, उहो आहे धनवान। अॼुकल्ह त कंजूस पाण खे अमीर पिया था सॾाइनि। छो त उहो सोचीनि था बंगलो ठाराए छॾियोसीं बस थी वियासीं न अमीर। बंगलो निशानी कान्हे अमीरीअ जो। हिकिड़ो लखनऊ जो नवाब वञे पियो पंहिंजे मस्तीअ में, हथ में लकुड़ ऐं ॿिए हथ में सिगरेट। लॻे ई पियो कि जेके नवाब चइजे, नवाब जो अर्थ ई थींदो आहे कि ठाट बाट सां जेको राजा वांगुरु हले, कंहिंजी परवाह न। मूड बहस त ॻाल्हाए बि, कोई राम सत करे त जवाब बि ॾे हुनखे, पर हिकु मस्ती। वञे पियो त कंहिं अची करे ॿुधायोसि, चयसि साईं तव्हांजे बंगले खे बाहि लॻी वई अथव। ही नवाब पंहिंजी मस्ती में हलंदो रहियो। चयसि लॻी त वञी लॻी। चई अरे हुनजी भली लॻण ॾे, मां पंहिंजी रईसी कोन छॾींदमि। भली उहो सचो नवाब हो, सचो अमीर हो। चई बाहि बंगले खे लॻी वई आहे त भली लॻण ॾे, मां हींअर पंहिंजे मूड में आहियां, मां हींअर छो पियो थो कयां, वॉक पियो थो कयां। मां पंहिंजे अंदाज में सिगरेट जेको छिका पियो थो इहो अध में कोन छॾींदुमि। सिगरेट न, सिगार, इहो मां कोन छॾींदुमि। त कंहिं चयसि साईं पंहिंजो बंगलो त वञी बचायो, बंगलो ई न हूंदव त पोइ तव्हां अमीर छाजा रहंदा। तॾहिं नवाब सुठो जवाबु ॾिनई। चई मां हुन बंगले जे करे अमीर थोरी आहियां, मां त बिना बंगले जे बि अमीर आहियां, मां त हूअं ई अमीर आहियां। बंगले जे आधार ते अमीर त ग़रीब थींदा आहिनि। जेके ग़रीब हूंदा आहिनि न उहे ठहंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि कि बंगलो आहे त मां अमीर आहियां, नाहे त न आहियां। इहा हिकु मानसिकता थी वई आहे। कार आहे त अमीर, नाहे त ग़रीब। इहा मानसिकता आहे, सच्चाई कान्हे। बल्कि मूंखे त लॻंदो आहे कि वॾा जेके बंगला आहिनि न, उनमें असांखे थोरी असहजता लॻंदी आहे। कॾहिं वञूं
त फर्श ॾिसी करे डपु लॻंदो आहे, तिरकी न पऊं। पहले त इहो डपु लॻंदो आहे। असां सिंपल माण्हू खुरदरे पधर में त रांदूं कयूं आहिनि, फर्शूं हूंदियूं हुयूं अॻे पधर में, असां उहे उते पलिया आहियूं। ही कहिड़ा वॾा वॾा मार्बल बिल्कुलु फिसलन वारा, असांखे हलण बि त अचे। चप्पल लाहिण जी ऑटोमेटिक इच्छा थींदी आहे, चप्पल लाहे करे अंदरि वञो। त इहा अमीरी नकली आहे। अच्छा, उन्हनि खां कोई घुरण अचे भई थोरो दान पुण्य कयो, भॼाए कढंदसि, पोइ छाजा अमीर थिया। दानशीलता हिकु ॾाढो सुठो सदगुण आहे, दैवी गुण आहे त नाहे त न कयो न, पर कुझु न कुझु त हूंदो ई आहे, कुझु न कुझु। मूं वटि ॿियो कुझु कान्हे, हीअ त आहे कथा, कथा त ॾींदो आहियां न। ऐं भागवत पुराण में ईंदो अथव, कथा वॾे मां वॾो दान आहे। छो त कथा मुअल माण्हूअ खे बि अमृत प्यारे करे जीअरो कंदी आहे। तुंहिंजी कथा अमृत जे समान आहे, तप्त जीवनम, जीवन ॾियण वारी आहे। त हिन खां वॾो कोई दान थी सघे थो? हालांकि नंढे वॾे जी ॻाल्हि कान्हे हिते, हिते इहो आहे कि असां वटि जेका शइ हुजे उहा दान कयूं, उहा विरायूं, वितरण कयूं। थी सघे त पाण न खाई बि ॿिए खे खारायूं, ख़ुशी मिलंदी। कंजूसीअ में फ़ाइदो कोन अथव, दानशीलता में फ़ाइदो अथव।
करे ॾिसजो, आजमाए ॾिसजो। हिकिड़ो भिखारी हो, कॾहिं दान कयो कोन हुई, त घरां निकितो, कटोरो खयईं। हर कंहिंजो धंधो आहे पंहिंजो पंहिंजो। हिन कटोरो खयईं, कटोरे में कणिक विधई, ऐं कोई अन्न ॾींदो, कोई कुझु ॾींदो, त कुझु पहिरीं खां पहिरियों हूंदो त माण्हू ॾींदो। ॾाढा रीस ते ॾींदा आहिनि कि भाई ॿियनि हेतिरा ॾिना आहिनि त मां बि ॾियां। त हुन कटोरे में कणिक विधई, वरी थोरा नोट बि विझी छॾियईं मथां, सिक्का विझी छॾियईं। भई थोरा पिया हूंदा त ॿिया ॾींदा न हुनखे ॾिसी करे। घरां निकितो, ज़ाल खे चई करे कम ते थो वञा। हाणे जीअं ई वियो, राजा पियो अचे रथ ते चढ़ी करे। भिखारी खे लॻो अॼु त ॾींहुं ॾाढो सुठो निकिरंदो। राजा जो दर्शन थी वियो। राजा ऐं इत्तेफाक सां राजा उते ई अची बीठो, रथ उते रोकी। भिखारी चई, वाह, अॼु त मुंहिंजी लक्ष्मी माता जी कृपा थी, ॾियारी सुठी थींदी हाणे। राजा रथ तां लंघियो, ही अञा झुकण ई वारो हो, त राजा हिन जे अॻियां झुकी वियो, चयसि मूंखे कुझु दान ॾे। भिखारी वाइड़ो थी वियो, चई ही छा आहे? राजा चयसि, मुंहिंजे राज में अकाल पइजी वियो आहे, त मूंखे मुंहिंजे गुरुअ चयो आहे कि तोखे अगरि कोई भिखारी दान ॾे त अकाल दूर थींदो, मींहुं पवंदो। छो त तुंहिंजे राज में भिखारी वधी विया आहिनि ऐं दाता घटिजी विया आहिनि। इहा तुंहिंजी ग़लती आहे कि तुंहिंजे राज में प्रजा भिखारी छो थी वई, घुरण वारी। त हाणे तूं पहिरीं खुदि भिखारी थी करे उन्हनि भिखारियुनि खे दाता ठाहे, त कोई बि भिखारी तोखे कुझु बि ॾेई उहो वठी अच, त उहो तूं भली अन्न जा दाणा मिलई त तूं खेत में पोख, मींहुं पवंदो, त मूंखे ॾे कुझु। भिखारी चई, ही छा? मां त सोचां पियो मूंखे कुझु मिलंदो, ॾियण जी आदत ई कोन हुअसि, संकोच जीवन में कोन ॾिनो हुई कॾहिं। ऐं राजा हथ फैलाए बीठो आहे, छा करे? शर्म बि पियो अचेसि। ठीकु आहे, हाणे पैसा त नथो ॾियांसि, जेका कणिक पई आहे लप भरे ॾियांसि थो। बुख भरियईं भिखारीअ, पर हुनखे ॾियण जी आदत ई कोन हुई, त हिम्मत न पई थिएसि ॾियण जी। सो घटि करे छॾियईं थोरा। वरी ॾिठई अधु बुक, अञा बि ॾाढा आहिनि, अञा घटि कयईं। कंदे कंदे हिकु दाणो बचाई। ॾाढी मुश्किल सां, ॾाढो मुश्किल सां दिल ते पत्थर रखी उहो राजा खे ॾिनईसि, वठ। राजा चयईसि धन्यवाद। राजा चई एतिरो ई काफ़ी आहे, कुझु बि हिकु दाणो बि ॾिनई त सही। मां थोरी देरि लाइ भिखारी थी वियुमि, तूं दाता थी वे, हिकु दाणे सां ई। वो राजा हलियो वियो। भिखारी घर आयो, पंहिंजी ज़ाल खे चयईंसि अॼु ॾींहुं ख़राब निकितो, उल्टो ॾेई आयो आहियां। चयईंसि तूं कुझु ॾेई आयो आहीं? चयईंसि हा। हिकु दाणो घटि थी वियो। हुन माईअ कटोरो वठी उहो कणिक जो, जेॾी महिल उल्टो कयईं त हुन कणिक जे ढेर मां हिकु सोन जो सिक्को निकिरी आयो। भिखारी ॾिठो, वाइड़ो थी वियो, सम्झी वियो कि मां हिकु दाणो ॾिनो त हिकु सोन जो सिक्को मिलियो आहे। अगरि मां जेतिरा ॾियां हा त मूंखे ओतिरा सोन जा सिक्का मिलंदा हा, पर उहो मुंहिंजो मौक़ो अवसर हथ मां निकिरी वियो। असांजे जीवन में बि ईअं ई अथव। जेॾी महिल असां ॾींदा आहियूं हिकिड़ो दाणो त असांजो जमा थी वेंदो आहे हिकु सोन जो सिक्को।
कीअं बि कीअं न कीअं मिली वेंदो आहे, चाहे हिन जन्म में या ॿिए जन्म में या कंहिं ॿिए रूप में। दान जी ॾाढी वॾी महिमा आहे, पर अलाए छो संस्कार पिया था पवनि कंजूसीअ जा, जमाखोरीअ जा, संचित करण जा। भली शयूं किनियूं थी वञनि, ख़राब थी वञनि, ॾियण जी आदत कोन्हे, उहे इहे ॾींहं वांगुरु आहिनि। त श्री कृष्ण भॻवान चए थो दान हिकु गुण आहे, दैवी संपत्ति आहे, उहो करणु सिखो। दान ॾियण जी आदत विझो। कीअं आदत विझिजे? मारे मारे करे, पर मुश्किल आहे। कंजूस माण्हू मरंदे मरंदे मरी वेंदो। अॻे कथा, अॻे जॾहिं दरबार में कथा थींदी हुई त हिकु पढ़ंदा हुआ साखी प्रमाण। हुन साखी प्रमाण में हिकु कंजूस जी कथा आई। वो एॾो कंजूस हो, ॾाढो कंजूस, भई कुछ ॾियणो ई कोन्हे हो, पैसे वारो सेठ हो। हिकिड़ी जोणस चईसि, अरे कुछ दान पुण्य नथा कयो त घटि में घटि गंगा जी ते सनानु करे अचो। पावन दिहाड़ा हली रहिया आहिनि कारकतनि जा, ॿियो कुछ न, परलोक में वञो त गंगा जो सनानु त कमु अचेव। जी हा, सनानु करण में का दिक़त कान्हे, उनमें कोई ख़र्च कान्हे। त वियो गंगा जी ते, ॾिठई हिते त पंडा वेठा आहिनि, इहे त फुरींदा, त अहिड़ो कोई घाट ॻोल्हियां जिते कोई पंडो न हुजे। त ॻोल्हींदो 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 शमशान घाट वारे घाट ते पहुची वियो, मुर्दा घाट, जिते कोई पंडो कोन हो। जी हा, है ठीकु आहे। कंजूस माण्हू खे सिर्फ़ पैसो बचाइण नज़र ईंदो आहे कि बचो त सही न। एक ॿुधो कंजूसनि जूं ॻाल्हियूं ॿुधो ताकि थोरो शर्म पएव। जेतिरा बि ॿुधनि था सत्संग, सभिनि जे लाइ थो चवां। माण्हू एतिरा हू थी विया आहिनि जो वस पुॼे त 52 खां बि वठी वठनि, का वॾी ॻाल्हि कान्हे। भई 52 खां ॾियो न, घुरी चुका आहिनि घणेई पैसे वारा माण्हू। अरे मूंखे कोन मिलियो, इहे चवंदियूं आहिनि कारकतनि में। अरे मूंखे हीअ शइ न मिली, मूंखे हे न मिलियो। शर्म थोड़ी अथनि कि भई असांजे कम जी आहे या उपयोगी आहे या न, मिले थी न वटि, मिले ई थी न, हाली त वटि, पोइ सोचींदासीं। ईअं थी रहियो आहे, मूंखे ॾाढो दुख थींदो आहे। पंहिंजो न, असां त छॾे हली वेंदासीं न, ऐं खणी थोड़ी आयासीं, हिते ई मिलियो। हिननि जो थींदो छा? तव्हांजो बि अगरि हुजो अहिड़ा त भॻवान बचाए, पर असांजी संगत अहिड़ी न हुजणु खपे। ऐं प्लीज़ इहो न सम्झिजो कि मां त चवांव कि हिते ॾियो, हिते न, पर इहो बि न आहे कि किथे बि न ॾियो। एतिरा त हू न थीजो सफ़ा। कोई चई ॾे कि गंगा धाम में कंजूसी सेखारी वेंदी आहे, पाण बि न वठनि ऐं मना बि करे छॾींदनि कि कंहिंखे न ॾींदा कयो। मां मना कोन कई आहे ॿियनि जे लाइ। ॿिए हंधि त उदारता ॾेखारियो न उते कि छा सिखिया आहियूं दरबार मां, उते उदारता ॾेखारियो ॿियनि हंधि। हिते त इन करे मना कई आहे कि हिते कथा जे अॻियां पैसनि जी का वैल्यू ई कान्हे, त इहो साइड कयो, उनखां वॾो आनंद मिली रहियो आहे, इन करे मना कई आहे। पर जिते वैल्यू आहे उते त ॾियो न, उते तव्हां ॾेखारियो न कि असांजी लाइ बि पैसे जी वैल्यू कान्हे। रहिजी त हिते ई वेंदव। त कंजूस उहो घाट हिकिड़ो ॾिसी करे चई हे सही आहे। भगवान खे मस्ती सूझी, भगवान बि पंडे जो रूप धारण करे पहुची वियसि। उनमें कथा ईंदी हुई साखी प्रमाण में। हिन टुॿी हई हमड़ा, टुॿी हणी ॿाहिरि निकितो त पंडे चयसि जय हो जजमान की, भगवान सभु भली कंदो। ही टुॿी हणी करे निहारेसि पियो, ही किथां अची वियो, ही केरु आहे? वरी टुॿी हणी वरी ॿाहिरि निकितो। हू चयसि हा बढ़िया, जय हो गंगा मैया, सनानु करे अच ॿाहिरि, पूजा कंदासीं।
हिन चई अॼु छुटम। ही किथां अची वियो? ॿाहिरि निकितो, हुन चईंसि वे इहो अंगोछो पाए करे वे। हुन चई हो पक्को कंजूस, जहिड़ो तहिड़ो थोड़ी हो। चईंसि ॿुध मां ॾींदोमांइ कुझु कोन। अरे हुन चईंसि वे पूजा गंगा जी जे किनारे ते पूजा कोन कराईंदे, बाक़ी तूं बि छो आई? खण जल खण हथ में, भारत खंडे जम्बू द्वीपे इहो सभु चवाराए करे, भारत वर्षे भोपाल क्षेत्रे बैरागढ़ हे हो, चओ ब्राह्मण खे सॼे साल जो भोजन कराईंदमि। जल्दी छिड़क हारे छॾियईं। चईंसि 12 महीना, हिकु महीने जो बि भोजन कोन कराईंदो मैं। तो हुन चईंसि हिकु हफ़्तो भोजन कराईंदे? चईंसि हिकु ॾींहुं बि कोन कराईंदो मैं। चईंसि अरे अच्छा हिकु टाइम भोजन कराईंदे? चईंसि कोन कराईंदो मैं, मां पक्को आहियां, सभिनि खे ख़बर अथई मूंखे, मां इज़त जी बि चिंता कोन कंदो आहियां, बेइज़ती थिए त थिए कोन। पंडित सोचो चीज़ हिकु कमु कर, कुझु बि इते ई ॾे, कुझु बि जेको ॾियणो अथई इते ॾे। हुन बि ॾिठई फाथो त आहियां। चईंसि हल मां तोखे अधेलो दान ॾींदो मैं, अधु पैसो अॻे हलंदा हुआ, अधेलो ॾींदो मैं, ओधर लिखी छॾ, हींअर कोन ॾींदो मैं। चईंसि ठीकु आहे संकल्प त कर भाई मां तोखे अधु दान ॾींदो, अधेलो दान ॾिनो। चईंसि ओके। चईंसि कॾहिं ॾींदे? चईंसि बसि मां घर पहुचां, तूं उते बि मैदान तो वञा, वरी हितां ई अचां थो वापसि, पोइ तोखे घर वठी हलां थो। सेठ होॾां वियो, उतां ई घर हली वियो। सोची हिनखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो घर किथे आहे, पर घर पहुतो न जेॾी महिल सेठ, तो पहिरीं बीठो हुअसि, छो त भॻवान हो। हुन चईंसि अरे तूं? चईंसि अधेलो। चईंसि अरे हींअर न यार, तूं त हींअर मां दुकान ते वेंदमि, खुलिया हींअर कान्हनि, तूं शाम जो अचिजांइ। हाणे सेठ दुकान ते हलियो वियो, शाम जो घर अची वेठो, पोइ मिलियसि। चईंसि साईं अधेलो। चईंसि यार राति जो टाइम आहे, दुकान तां थकिजी आयो आहियां, परेशान थो करी, सुभाणे अचिजांइ। ओधर आहे न, ओधर 2-3 ॾींहं त हलंदी आहे न, हुन ई ॾींहुं मिलंदी आहे। हाणे हू घर वेठो, ॿियो ॾींहुं थियो, दरवाज़ो खटखटाई। कुझु ॾींहंनि खां पोइ जोणस दर खोलियो, पंडो चयसि मुंहिंजो अधेलो। माईअ घोट खे चई सुभायो अथव? अधेलो। सेठ चई हिन मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। चईसि तबियत ठीकु कोन्हे मुंहिंजी, वञ। हुन चईसि तबियत ठीकु कोन्हे हुनजी। त हुन चईसि छो छा थियो? हलो हलो मां अंदरि हली ॾिसां। चईसि न ज़रूरत कान्हे, तूं पोइ अचिजांइ। हुन चई हाणे मां हिते ई वेठो आहियां, मतां कुझु कमुकार पए सेठ लाइ, सेवा करणी हुजे, अधेलो वठी वेंदमि, अॻो पोइ ठीकु थी वञे। इहो सेठ खे ॿुधाईंसि हुनजी ॻाल्हि, त सेठ चईंसि अरे हुनखे चईसि सेठ मरी वियो। माईअ जी चईंसि, माई वरी एक्टिंग रोअण लगी, अरे उनको पता नहीं क्या हो गया, वो तो गुजर गए। तो हुन चई हाँ, अरे मरी वियो सेठ दानचंद, मरी वियो। वो सभिनि खे ॿुधाए आयो इहो पंडो, अरे हलो हलो, माई रोए पई ॾाढो, संभालियोसि हली करे। हाणे आया सभु गॾु थी विया, छा थियो हुअसि छा थियो हुअसि। पंडो बीठो,
ताने कीअं माई चए कि हिन ॾे न्यारे वरी पंहिंचन ॾे न्यारे। माई खे नांग सूंघी वियो, चए अरे मरियो कान्हे। माण्हू चयोसि मरियो कान्हे, हुन चयसि पंडे मरियो कान्हे, चयसि वरी रोअण शुरू, चए मरियो आहे, अलाए छा थी वियो हुअसि, सम्झ में कोन आयो। माण्हुनि सोचो ये पागल थी वई आहे, हलो भाई तयारी कयो, खणो हिनखे काई सां ॿधी बि छॾियनि, अखियूं बंदि करे लेटियो पियो हो, त बि कोन पियो थिए, छो त पंडो मथनि खां ई वो बीह रहियसि मथां। हाणे जेॾी महिल खणी वञण लॻा, माईअ खे लॻो भैसा ही त वॾी ॻाल्हि थी वई, ऐं अखियूं बि नथो खोले, त माई हुनजे पुठियां पुठियां वई, चई अरे अरे मरियो कान्हे, ही मरियो कान्हे, वापसि अचो। हाणे सच में रोअण लॻी, त माण्हू हुनखे पकड़े चवनि थियूं सभु मोह माया आहे बेटी, तूं विहारे छॾियसि, ही मोह में चढ़ी थी पई आहे, घोट जे पुठियां थी वञे। हाणे मसाणनि में चिखिया ते बि विहारे छॾियसि। भगवान सोची दया थी अचे हिन ते, कन में वञी चयसि अरे तूं मां भगवान आहियां, तूं अखियूं खोल। हुन अखियूं खोली, ॾिठई पंडो, वरी बंदि करे छॾी। भगवान चयसि अरे वाह, मां घणेई माण्हू ॾिठा, भगवान चयसि तो ऋषि मुनि तपस्वी ॾिठा, पर हेतिरो निश्चय निश्चय पक्का करो। हिन जो त निश्चय एॾो पक्को जो हिते हिन स्टेज ते पहुतो आहे, तॾहिं बि निश्चय पक्को अथसि कि अधेरो कोन्हे ॾियणो, पंहिंजे हुन ते पूरो लॻो पियो आहे। तॾहिं भगवान चयसि मां सच में भगवान आहियां, घुर तोखे छा खपई, मां तोते प्रसन्न आहियां। भगवान कॾहिं राज़ी नाराज़ ईअं असां वांगुरु न थींदो आहे, कंजूसनि ते बि राज़ी थी वेंदो आहे। चयसि घुर तूं जेको घुरंदे मां ॾींदोमांइ, तोखे छा खपई? त कंजूस चयसि तो इहो अधेरो छॾियो, बसि इहो अधेरो माफ़ कयो, इहो मूंखां न वठो, बसि इहो मूंखे ॾियो। ॿुधायो, कंजूस जे लाइ अधेरो ई सभु कुझु ॾींदो आहे, ॿिए सभु ॻाल्हियूं हुनजे लाइ साइड, इज़त भी साइड, सुख भी साइड, विश्राम साइड, आनंद साइड, धर्म पासीरो, ॿियो छा, विश्राम पासीरो, प्रेम पासीरो, दोस्ती यारी मिठी माइटी सब साइड, केवल अधेरो। अहिड़ो भगवान न करे असांखे, त तॾहिं थींदो जॾहिं अंतःकरण शुद्ध थींदो, जॾहिं देवी संपदा प्रगट थींदी, जॾहिं असां कथा सत्संग ॿुधी करे जागरूक थींदासीं। बाक़ी त स्थिति अहिड़ी आहे, माण्हू सफ़ाई कनि, कचरो कढनि, थोरो हुनखे साफ़ कनि, नुंहुं चएसि फिटी करणो आहे हिनखे, सहुरो चए अरे मथां कॾहिं कमु अची वञे, कचरो मथां कॾहिं ज़रूरत पए, रखी था छॾियूं न वापसि साफ़ करे। स्थिति इहा लॻी पई आहे। अरे भाई खाली घर सुठो लॻंदो आहे या भरियल? जेतिरो थी सघे घर खाली सुठो लॻंदो आहे। मंदिर बि दरबार बि खाली वधीक सुठी लॻंदी आहे, हिन खां बि खाली, हीअ बि थोरी भरियल आहे, पर वरी बि ठीकु आहे। न त ॾाढा टिकाणा तव्हां ॾिसंदा, मूर्तियूं 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 मूर्तियूं, हिन जी बि हुनजी बि हुनजी बि हुनजी बि, हीअ बि इच्छा पूरी कंदई, साईं बाबा बि पूरी कंदई, लक्ष्मी बि कंदई, हे बि हिनजी, सभिनी जी। खाली सुठो लॻंदो आहे, छो त जिते खाली हूंदो आहे न, उते परमात्मा जी अनुभूति थींदी आहे। त असांजो अंतःकरण बि खाली हुजे, शुद्ध हुजे, दरबार जिते कथा ॿुधूं था सा बि खाली शुद्ध हुजे, मकान भी खाली शुद्ध हुजे, दिमाग भी शुद्ध हुजे, इहे सभु हूंदा न,
त ऑटोमेटिक असां धन खे भीतर अचण ई न ॾींदासीं। धन खे बि असां कचरो सम्झंदासीं। हिक लिमिट खां पोइ अति असांखे कचरो लॻण लॻंदो, पोइ स्वाभाविक ई असां उहो ॾींदासीं, विराईंदासीं। चाहे धन चाहे जेका शइ असां वटि एक्स्ट्रा आहे उहा ऑटोमेटिक असां ॾींदासीं। असांजो गुण थी वेंदो। अहिड़ा असां थियूं। मुंहिंजो निवेदन आहे, घटि में घटि तव्हां अहिड़ा थियो। उदार अॼु ई वञी ॾिसां था घणा था जेब ढीली कयो पंहिंजी। मां त मज़ाक में चवंदो आहियां कि कारकत ॾियारीअ खां पोइ इन करे ईंदा आहिनि छो त ॾियारीअ में जेको कमायव उहो कारकतनि में ख़र्च कयो दरबार में अची। मज़ाक में ई चवंदो आहियां, छो त कोई कंदो कान्हे। कंदा हुजनि हा ऐं पोइ मां चवां त पोइ सम्झूं हा कि मां सीरियसली पियो थो चवां। कंदो कोई कान्हे तॾहिं मज़ाक में चवंदो आहियां। कंदा हुजनि हा त पोइ त लालच प्रगट थिए हा कि मां लालच जे करे थो चवां। ॾियण जी आदत सिखूं। अॼु लॻे थो ॾियारीअ जा ॾींहं बि रहिया आहिनि, पर हिते आनंद आहे, हिते ॾियारी आहे। मस मस मिलियो आ तोखे मानुष जन्म, कर को करम दान धर्म, कर को करम दान धर्म। ओ मस मस मिलियो आ तोखे मानुष जन्म, कर को करम दान धर्म।
बोल श्री कृष्ण भगवान